अंग्रेज़ साम्राज्य सां जंग जोटींदड़ सांघड़ अहिड़ा ॾींहं त कंहिं दौर में बि न ॾिठा हुआ जो ईअं ज़मीन मथे कब्ज़े जी कोॾर बरक़रार रखण लाइ इंसाननि खे गोरियुनि जो बख बणायो वञे। हाणे त माण्हू जी हयाती अलाए छो एॾी सस्ती थी वई आहे जो जेको बि चाहे कानून हथ में खणे। सांगड़ शहर त अञा दुकानदार हथां शहरी जे मारजण वारे सोग मां बि न निकितो हो। मथां वरी चोटारियूं वारे इलाइक़े में 3 ॻोठाणनि खां हयातियूं खसियूं वियूं। हमिलो एॾो त शदीद हो जो उन में 15 खां वधीक ॻोठाणा ज़ख़्मी बि थिया। हिन वाक़े में मुश्ताक, अली बख्श ऐं अब्दुल रसूल जुणेजो क़तल थी विया। चवण वारा त चवनि था हिन वाक़े जा सभु पेरा PPMN अलाउद्दीन जुणेजो ॾांहुं वञनि था। मैं समझता हूँ जुल्म की हद है। ये 7-8 दिन से हम लोग भी बोल रहे हैं कि रोज किसी न किसी की चोरी है, रूपोश लोग बैठे हुए हैं। मैं समझता हूँ इंतजामिया का फेलियर है बहुत बड़ा। SP साहब को मैं इंटीमेट खुद करता रहा हूँ कि वहाँ पे रूपोश लोग बैठे हुए हैं। DC साहब का रोल बनता है, रेवेन्यू का रोल बनता है कि ये जमीन क्लियर करवाए ना कि किसकी जमीन है। देख सकते किसने कौन किसका जुने जो है, अलाउद्दीन जुने जो है, और मैं तो समझता हूँ मोहम्मद खान भी, क्योंकि राजड़ लोग भी वहाँ पे उनके साथ बैठे हुए हैं। हिन वाक़े में मुलविस हुजण खां अलाउद्दीन भले इनकारी हुजे, पर सुवाल इहो आहे त चोटारियूं वारे इलाइक़े में अलाउद्दीन खे ज़मीन कंहिं ॾिनी या वरी कंहिं ॾियारी ऐं हथियारबंद कंहिं विहारिया। चिकताण वारी सूरतहाल बावजूदि इंतज़ामिया क़दम छो न खयो? पुलिस कहिड़ो किरदारु अदा कयो? वाक़े बाद सांगड़ शहर में सरेआम फायरिंग करे दुकान बंदि कराईंदड़ केरु हुआ? उन्हनि ख़िलाफ़ आख़िर कार्रवाई छो न थी? वारस जॾहिं ख़ानगी गाॾियुनि में ज़ख़्मियुनि खे खणी अस्पताल पे पहुता तॾहिं उन्हनि जे इलाज लाइ इंतज़ामिया कहिड़ा क़दम खयां? मञूं था त SSP बि हिकिड़ी प्रेस रिलीज़ जारी करे पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करे छॾी। PP सांगड़ जा अॻवान बि अस्पताल मां चकर लॻाए मोटी विया। सांगड़ शहर खे फ़तह करण जी दावा कंदड़ बि मंज़िर आम ते त न आया, पर उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कराइण लाइ को बि किरदारु अदा न कयो। न वरी हुकूमती सतह ते को नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वई। 3 ॼणनि जा लाश सख़्त सर्दी में सांगड़ शहर जे घटियुनि में पियल रहिया, पर कंहिं बि नोटिस न वरितो। उहे औरतूं जिन खां संदन सुहाग खसी वियो, उहे धीअरूं जिन खां संदन पीउ खसिजी विया, उन्हनि जे मथे ते शफ़क़त जो हथ कंहिं बि कोन रखियो ऐं कंहिं बि चौक ते बि इहो न चयो त क़ातिलनि खे असीं अॼु जो अॼु गिरफ़्तार कंदासीं। बेअसी जी इंतिहा इहा बि हुई। DC समेत केर बि एहतजाज ख़त्म कराइण लाइ न आयो। वारस औरतूं विच चौक में सरापा दर्द बणिजी दाहींदियूं रहियूं, पर संदन सुर्गन खे कंहिं बि न वरण आयो। दुश्मनी पियो करी तुंहिंजी का ॻाल्हि हुजे जण सॾे पलांद हुजे तूं बाबा 4 माण्हू वेहार उन्हनि खां पुछ त बाबा आखां मुंहिंजो हीअ मसइलो आहे। अलादीन न जा जवान कुसंदा, असांजा जवान कुठानसि अलादीन अताला जा जवान कुसंदा पाण बुझे हुजे से पलांद असीं बाबा तोखे ॾियूं था। मज़लूम औरतुनि जे अखियुनि जा ॻोढ़ा केरु उघे न उघे, भले वक़्तु ज़ख़्मनि ते पहा रखी वञे, पर जंहिं तकरार जी अॼु शुरूआति थी आहे, छा उहो पुॼाणी ताईं पहुची सघंदो? किथे ईअं त न थींदो जो हीअ शुरू थियल तकरार अञा बि केतिरा ई घर उजाड़े इन खां अॻे
जो रतोछाण वधे। इंतज़ामिया खे अखियूं खोले कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ फौरी तौर क़दम खणणु घुरिजनि।